खीरो आया चाय खैर चाय गाल अल्लाह खैर करे वरी अल्लाह साथ दियो खैर ताए अल्लाह आराम को दे दे गर्मी अंदर पखे थे वे हां खैर बस अल्लाह खैर कनो वे अल्लाह खैर करे थियो चाहे गाल चाहे अब छो भला अदा रोशन वडी गाल आ मामा मीरे हां यकीन करे माके जी याद आई गाल बस मुजो हां फाटी पियो न एही गाल आ अदा भलारो महीनो रमजान शरीफ हले वियो हां अजब रोजा रखदा होया मानू तराबियूं पढ़दा होया मानू जिक्र कंदा होया मानू हां मुला पो मुला असुर जो उथी करे चौंदा उठो मुसलमानो मोमिनो रोजा रखो सवाब हलिया विया इबादतियूं हली वयूं नमाज हली वई रोज़ो हले वियो यकीन कयो रमज़ान शरीफ़ जो पंहिंजो भाग हुयो हर माण्हू दौर कंदो नमाज पढ़ंदो क़ुर पढ़ंदो रोज़ा रखंदो खुदा वास्ते माण्हुनि खे इफ़्तार पार्टियूं कराईंदा खारका खाराईंदा अहिड़ा सूप हिंदाणा केला मुर्गियूं गोश्त अबो नोरस जा शरबत हूंदा मामा मीरे मना हर माण्हू रखंदो हुयो रोज़ा लीमन जो शरबत ठहियल हूंदो हुयो हाणे मना तूं इन करो वेंदो भलारो महीनो वियो त रोई तो बना माण्हुनि जूं नेकियूं हली वयूं न मना माण्हुनि जूं मूंखे ॾुख इहो इन ॻाल्हि जो आहे त हर शाम जो मां हर हिकु मस्जिद में वेंदो हुउमि ईअं जो दर खोले ॾिसंदो हुउमि मस्जिद जो त माशाअल्लाह इहे दस्तरखान भरिया पिया हूंदा इहे शरबत इहे मावा इहे मिठाइयूं उहे सभु शयूं हली वयूं न अल्लाह ॾे पियो माण्हुनि खे त ॾिनी पिया न वाटला हाणे मूंखे हिकिड़ो मिंट रोशन ॻाल्हि ॿुध हिन अधे को इहो पुछूं त सही न अदा साईं तोखे रोज़नि जो ॾुखु आहे तराबिन जो ॾुखु आहे जा पाण ख़ैरात कंदे उन्हनि जो ॾुखु आहे जा जेके मस्जिद में टपी वञी ताम खाईंदे उनजो ॾुखु आहे इहो ई चकर थी बाबा मीर मां वरी अॼु वरी मस्जिद में वियुमि मां जे लेके अञा ताईं रमज़ान शरीफ़ हले थो हा सिजल ते जो वञी कुंडड़ी में वेही रहियुमि मां इहा टोपड़ी पाए का महिल ते मुला आया नमाज़ पढ़णु शुरू कयो मां हिकिड़े मुला खे चयो मां चयो अॻे त मानी ॾींदा हुयो मानी काथे आहे उन चयो बाबा रमज़ान शरीफ़ ख़तमु थी वियो हाणे मानी सिजल ते जो काॾो अचे मां रोअणु शुरू कयो मां पिटणु शुरू कयो मां चयो मां ॿीर ॾे वञा हुते माना को गिरह हुजे अरे यार रो न चुपी करे रोशन खां बिरयानी घुराई हमें अधु खाधे अधु पई आहे ॾियां थो खणी ॾियां थो रो हा मञा तोखे खाइण जो ॾुखो खा उहो त चए थो न त हर माण्हू कंहिं खाधी आहे रोशन खाधी आहे तूं खाधी आहे चो न खावा थो चो जेको नसीब आहे खावा थो चो अलाए बाबा हाणे आओ त वियो रमज़ान शरीफ़ न त चांवरनि खे तकी थो ईंदो हीअं हेॾो कढ़ायूं हूंदियूं शरबत केला अंगूर लाड़ू अणमुदाईंदा अंगूर खाधासीं रोज़नि में रोज़नि जी बरकत में वाह वाह माना हर माण्हू रोज़ा रखंदो तराबियूं माना तूं न रखियो रोज़ा घणा रखियई 30 ते आहे न रोज़ा कुल छा त 30 तो घणा रखिया मां 30 इफ़्तार पार्टी कयूं अच्छा माण्हुनि खे तूं खारायो इफ़्तार पार्टी कई मां खाधमि न मस्जिदनि में वञी खाधाई हे एॾे ॿुधो त 26 रोज़े ते हेॾे जोंगल मोड़ ते हेॾो प्यारनि वारे ने मस्जिद में वञे पियो मां हुयुमि न इहो हा हिते छाजे खां वञे पियो इफ़्तार पार्टी न शाम जो रोज़ो खोलियुमि न पोइ पाड़े वारी मस्जिद छॾे हिते भला ताम भला हा छा हाणे खा त आराम सां माण्हू न वांगुरु खा हालत ॾिस बचक छाजी करे थो छा माण्हू गॾा हुआ मज़ो न हूंदो बाक़ी मां होॾो खाई आयो नेरन करे आवन जे करे त बचाए खैरात खाई आयो खैरात काथे आ ए मोब जो देगला थी तोखे न ॿुधाए जा खैरात हुयस हा ए लीड़े मांखे न ॿुधाए हुयस खपी वई भई माण्हू आया तो जड़ा जाम ईअं वल बुहारिया ए खाण ए बाऊ हाणे 11 महीना इंतजार करणो पवंदी ऐं 11 महीना पंहिंजो खाइणो पवंदी अल्लाह छा समझी मां बचाई तो न भाग न दई माण्हू वञा सखी होता की आहिनि मन को न को चवंदो खीरा अच मानी खाई वियो
पयो त तोरो छॾे त सही अरे माण्हू खाईंदा आहिनि हे फज़ीलत आहे हे एॾी बीबी आएगा बचल सचल न न इहा हिकिड़ी घुराई से बस ख़ुदा जी का दुआ वरी कॾहिं रोज़ा ईंदा मामा 11 महीना इंतज़ार करिणो पवंदो 11 महीना ओ 11 महीना ॻाल्हि ॿुध ॾिसूं था को सुठो माण्हू ताड़ियूं था उनखे तुंहिंजी पार त करे छॾींदा डेली तोखे बिरयानी खाराईंदो पियो मांखे कंहिं होटल ते बीहा जा त ईअं मानी बानी मिले मांखे कमु जेतिरो कराइनि कम जो मां कुतो आहियां बुआरियूं ॾियां बाटा धोआं प्लेटां धोआं संदुल धोआं फर्श धोआं बस छड़ो मांखे केबी होटल ते बीहंदे जहिड़ो हुजे होटल छड़ो मानी हुजे ॿुध मीर हिनखे के बि वारो काॾों बि आई अरे हेॾे नओं होटल खुलियो आहे सैदनारे गढ़ी कोरियो इहो छा नालो अथसि अचानक होटल होटल उन्हनि खे बि हेड़नि जी ज़रूरत आहे हा हेॾनि जी उन्हनि खे ज़रूरत आहे कुते वांगुरु पिया कमु वठंदसि गॾा वांगुरु लठियूं हणंदसि मानी ॾींदसि हलो हलो वेली मांखे होॾे वठी हलो हला हा हलो पोइ उन होटल वारे खे चऊं था हला मानी त जाम जेतिरी खा बिरयानियूं चांहियूं बोतलां हलो तो अॼु असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कंदकोट सिटी पार्क में ऐं असां सां गॾु जेके बि तव्हां बीठा आहियो सभिनी जी वॾी महिरबानी सभु टिकटॉकर आहियो मौला तव्हांखे ख़ुशि रखे अॼु जेकॾहिं असांखे हीअ मंज़िल जेकॾहिं हीअ इज़त मिली आहे इहा तव्हां फॉलोअरनि जे करे मिली आहे तव्हांजे करे मिली आहे तव्हांजे कंदकोट जी तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट शादी आहे जंहिंजा टिकटॉक ते 1 मिलियन लाइक पूरा थी चुका आहिनि इन ख़ुशी में असां सभिनी दोस्तनि गॾिजी सघी हिकिड़ो नंढो प्रोग्राम कयो आहे जेको तव्हां ॾिसो था हीअ केक जी हिकिड़ी रस्म आहे जेको शादिया जा 1 मिलियन लाइक्स पूरा थिया आहिनि इन जे लाइ हीअ प्रोग्राम रखियो आहे हिकु शादिया जे लाइ भरपूर ताड़ी टेंशन में जमा जा तो तुम बजाना दिल चल अलग मार कर मोबाइल पे है जी 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 है ना सही सही बस कर कवाई जा उधर की ना देख रहा था कि देख लेने में थोड़ा किया मैं और फिर मुझे समझ आया सीधा वाला क्या कोई पंज वाला सीधा ये फायदो सभी फिल्म में हुआ नवा नया मिसाल तो बघायला पंहिंजा ई लख 60 आइटम अना मुंहिंजा हलणु शुरू थियो फर्स्ट क्लास थियो वरी जो रुकी वठो अभी दियो न रुकी दियो रोक वो दबी सही तो घणा भी ये सुनना बंदी सोदा जातो है और हफ्ते में को 1000 रुपये